दोस्तों असां हाणे ख्वाजा बसलत ते पहुची विया आहियूं। हाणे हे मथां रोड आहे, हेठां अंडरग्राउंड जेको आहे माण्हुनि लाइ ठाहियो वियो। हे दोस्तों ॾिसो मेन चौक आहे, ही रोड, ही रस्ता, ही गाॾियूं, माशाअल्लाह। तो जेको असांजी गाॾी जो कैप्टन आहे उहो हे वेठो अथव। दोस्तों हिते हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे मां मज़े जी ॿुधायां त ही जेको आहे न चांहि पीअण जा वॾा शौक़ीन हूंदा आहिनि। सब्सक्राइब कयो सलाम सिंध यूट्यूब चैनल खे ऐं बेल घंटीअ खे ज़रूरु वॼाईंदा आईंदा बहितरीन सियाहती मक़ाम वीडियो ॾिसण ऐं ॿुधण लाइ, ऐं फेसबुक पेज सलाम सिंध खे फॉलो कंदा। तो जेको असांजी गाॾी जो कैप्टन आहे उहो हे वेठो अथव ऐं बॉडी बिल्डर मूं जहिड़ो माना ताक़त वारा, जीअं मां मूं जहिड़ो असां माना ईअं सम्झो। ॾिसो था, तव्हांखे मां ज़ियारत अॻिते बि हली कराईंदुमि इंशाअल्लाह। ॾिसो था माशाअल्लाह, ये बस जो हे ईरानी बस अहिड़े तरीक़े जा हूंदा आहिनि। हे ड्राइवर आहे असांजो, असां ॿिए ज़ियारत तरफ़ इंशाअल्लाह हलंदासीं। दोस्तों असां हाणे ईरान में वक़्तु मौजूदु आहियूं। हाणे ज़ियारत आहे बादशाह अब्बास हलत, उते असां वञूं पिया ऐं तव्हांखे इमाम रज़ा अल इस्लाम जो साईं साहब बि आहिनि, उते असां वञूं पिया। ऐं ही माशाअल्लाह ईरान जा ख़ूबसूरत रोड, रस्ता ऐं ग्रीनरी सिर्फ़ु तव्हां ॾिसो माशाअल्लाह। ऐं हे ॾिसो माशाअल्लाह, ज़बरदस्त। असां सफ़र जारी है सारी है दोस्तों। असां हिन वक़्तु वञूं पिया रोड जे विच में, तव्हां ग्रीनरी ऐं ख़ूबसूरती ॾिसंदा हलो, कहिड़ी त माशाअल्लाह ख़ूबसूरती आहे। ऐं जीअं पाण वटि पाकिस्तान में इस्लामाबाद माशाअल्लाह सुहिणो आहे, अहिड़े हिसाब सां हे शहर बि ग्रीनरी जे लिहाज़ सां उन जहिड़ा ई आहिनि। ॾिसो माशाअल्लाह ख़ूबसूरत ख़ूबसूरत। इंशाअल्लाह वरी अॻिते हली तव्हांखे अॻिते बि मां ज़रूरु ॾेखारींदो हलंदुमि ख़ूबसूरती जेकी आहे ईरान जी, ऐं मूंसां गॾु गॾु रहिजो। दोस्तों हिते हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे मां मज़े जी ॿुधायां त हीअ जेको आहे न चांहि पीअण जा वॾा शौक़ीन हूंदा आहिनि। जीअं पाण चांहि पीअंदा आहियूं खीर वारी चांहि, मिसाल खीर वारी चांहि, हे वरी जेकी काई चांहि हूंदी आहे कारी, उन खे शौक़ सां पीअंदा आहिनि। हाणे हे ड्राइवर आहे, ॾिसो न माना घड़ी घड़ी में चांहि जो तलब हिनखे थिए थो। हाणे चांहि हिन जे हथ में आहे, न का बोतल न का काशा, हे चांहि वधीक पींदा बसि। चांहि ते हिननि जी घणी ज़ोर हूंदी आहे। अक्सर करे माना पोइ भली उहो ड्राइवर हुजे, कोई बि हुजे, या दुकानदार हुजे, माना काओ जेको चांहि हूंदो आहे सलेमानी, उहो माना ईअं सम्झो हिन जे गाॾी में या किथे बि तव्हां वेंदो उहो हिन जे गाॾी में त ज़रूरु मौजूदु हूंदो ई हूंदो आहे। हाणे थर्मास कढी चांहि पीए थो ड्राइवर जेको मूंसां गॾु मौजूदु आहे। हीउ पोयां काफ़िलो असां वेठो आहे ऐं हीअ बस आहे माशाअल्लाह, ॾिसी सघो था तव्हां। हे दोस्तों ॾिसो मेन चौक आहे, ही रोड, ही रस्ता, ही गाॾियूं, माशाअल्लाह। हे ॾिसो ईरान जी ख़ूबसूरती माशाअल्लाह ॾिसंदा हलो तव्हां, जेकी तव्हांखे मां ॾेखारियां पियो। असां हाणे ॿिए ज़ियारत तरफ़ वञूं पिया, जेको तव्हांखे मां ॿुधायो पहिरियां। माशाअल्लाह एॾी ख़ूबसूरती तव्हां ॾिसी सघो, केतिरी ख़ूबसूरती आहे। ॾिसो माशाअल्लाह, गाॾियूं ॾिसो, ईरान जा फ्लैग बि ॾिसी सघो था पासनि सां माशाअल्लाह। असां हाणे ख्वाजा बसलत ते पहुची विया आहियूं। हाणे हे मथां रोड आहे, हेठां अंडरग्राउंड जेको आहे माण्हुनि लाइ ठाहियो वियो आहे, जीअं माण्हुनि ज़हरीन अचनि उन्हनि खे नुक़सानु न थिए। हे मथां रोड, हेठां बसलत, मिसाल तव्हां माण्हू हेठां वञी ज़ियारत साम्हूं करनि। सो काफ़िलो अचे पियो असांजो अलहमदुलिल्लाह। साईं ज़वार गुलाम हसन सियाल साहब बि असांखे गॾु आहिनि, असांखे सम्झाईंदा हलनि पिया, असांखे डिटेल ॿुधाईंदा हलनि पिया। इहा साईं जन जी महिरबानी आहे। सो हे
ॾिसो कीअं माना हिकिड़ो कंस्ट्रक्शन जो कमु सुठे तरीक़े सां थियल आहे। मथां रोड ऐं हेठां वरी जेके आहिनि ज़ाइरीन ज़ियारत करे सघनि था, जीअं ज़ाइरीन खे परेशानी न थिए। माशाल्लाह ॾिसो सिर्फ़ु माना ज़ाइरीन लाइ एतिरो जेको आहे कयो वियो आहे। माशाल्लाह ॾिसो हे हाणे मथे वरी तव्हां पाण मथे हलंदासीं साम्हूं। माशाल्लाह असां बि हिन वक़्तु गॾु तव्हां सां हलूं पिया। माशाल्लाह तव्हांखे ज़ियारत कराईंदासीं इंशाअल्लाह ताला। हे साईं ॾिसो माशाल्लाह ॿाहिरि जा मंज़र माशाल्लाह तमामु बहितरीन। अंदरि हलो साईं। हे साईं ज़ीशान शाह साईं यारा सभु गॾु आहिनि माशाल्लाह। वेलकम साईं मलिकार वालेकुम सलाम। माशाल्लाह ज़बरदस्त साईं। माशाल्लाह माशाल्लाह हे साईं रोज़ो माशाल्लाह। आस्थाना मुबारक ख्वाजा अब्बास सलत मथे लिखियल अथव इहो साम्हूं। ऐं हिन वक़्तु असां पहुची चुका आहियूं। ऐं हे शॉप पर जेके हर जॻह ते पिया हूंदा आहिनि हिते हिन में जूता रखंदासीं। ऐं पोयां काफ़िलो बि सॼो अचे पियो ऐं शॉपरनि में। हे ॾिसो हे जूता हिननि में रखिया वेंदा आहिनि। हेठि बि तव्हां अगरि लाहियो त हेठि बि लाहे सघो था अगरि शॉपरनि में बसि साईं हेठि लाहियो। ॾिसो था माशाल्लाह। हाणे अंदरि हलंदासीं साईं अंदरि बि ॾेखारियां थो। हीअ जेको परदो ॾिनो वियो आहे अंदरि एसी हले थी जीअं थधी हवा ॿाहिरि न वञे। हे ॾिसो माशाल्लाह। हे ॾिसो अंदरि जा मंज़र ऐं हे रोज़ो माशाल्लाह। हे रोज़ो आहे। पहिरें अचण खां पहिरियां हिकिड़ी शइ तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां। जीअं ई नओं माण्हू अचे थो हे साम्हूं दुआ लिखियल आहे, उहो पढ़े करे पोइ तव्हां हिते नफ़िल बि पढ़ी सघो था, ज़ियारत बि करे सघो था। हाणे पहिरियों दुआ पढ़ंदासीं पोइ वरी ज़ियारत बि कंदासीं। माशाल्लाह दोस्तो रोज़ो ॾिसो था। हीअ आहे ख्वाजा अब्बास सलत माशाल्लाह। हे ॾिसो तमामु बहितरीन तरीक़े सां। हे ॾिसो ख्वाजा अब्बास सलत। मां तव्हांखे हर रोज़ इंशाल्लाह दीदार कराईंदो हलंदो आहियां। ऐं हे हेॾा दोस्त वेठा आहिनि ज़ाइरीन जेके आयल। माशाल्लाह